नाज़िन आदिलपुर वासियन हिक सिंधी सकाफ़त जे सॾ जी भरपूर आजिया कई आहे। सुपीरियर मॉडल स्कूल जे शागिर्दनि ऐं उस्तादनि 1 डिसंबर ते मेहरान टीवी सां गॾिजी सकाफ़ती ॾिहाड़ो मल्हाइण जो ऐलान कयो आहे। उन हवाले सां पेश आहे माजिद कलवर जी ही रिपोर्ट। नाज़रीन, असीं वक्त मौजूद आहियूं त सुपीरियर मॉडल स्कूल आदिलपुर में जिते हिक सिंधु हिक सकाफ़ती उन्हान हेठां मेहरान टीवी सॾ ते आजिया कई आहे। अचो त नाज़रीन हिते प्रोग्राम में शरीक शागिर्दनि ऐं उस्तादनि सां पुछा कयूं त हुनजी सिंध जी सकाफ़त जे हवाले सां कहिड़ा वीचार आहिनि। असां गुलाम नबी मौलानी साहब जा न्यायाधीश गुज़ारिया आहिनि जंहिं असांजो कल्चर असांजी सकाफ़त उजागर करणु सेखारी ऐं न्यायाधीश शुक्रगुज़ार आहियां माजिद भाई जो जंहिं असांखे उन जे तवसुस सां हीउ प्रोग्राम थियो। ऐं हीअ जेका सकाफ़त शुरू थी मेहरान टीवी जो सरवाणा गुलाम नबी मोराई साहब जंहिं शुरूआत कई ऐं इहो तमामु सुठो क़दम हुयो। ऐं असां हिकिड़े दफ़े NDAV हाई स्कूल में हिकिड़ो सकाफ़ती प्रोग्राम करायोसीं। उते साईंजन असांजा जेके ख़ासि महिमान हुया, तव्हांखे यादि हूंदो। ऐं मेहरान टीवी वारनि जो ऐं ॿिया चैनल जेके बि आहिनि उन्हनि जो असां शुक्रियो अदा कयूं था त असांखे पंहिंजी सकाफ़त उन्हनि यादि ॾियाराई। कैमरामैन फरमान अली लगारी सां गॾु माजिद अली कलवर, मेहरान टीवी आदिलपुर।